डिस्ट्रिक्ट रिपोर्टर सांगड़ महमूद कायम खानी की रिपोर्ट मूजिब SSP सांगड़ गुलाम नबी कीरियो की हिदायतन ते ज़िले के मुख्तलिफ़ थानन ते मंशियात फ़रोश ऐं ॾोहारनि ख़िलाफ़ कामयाब कार्रवाइयूं कयूं वयूं आहिनि। उन सिलसिले में SHO चंडो आदम गुलाम शबीर दिलवानी मंशियात जा 2 वॾा डीलर ख़ान मोहम्मद पठान ऐं रफ़ीक के गिरफ़्तार करे 2025 ग्राम चर्स 1020 ग्राम आफ़ी मंशियात जे विक्रे में हासिल कियल 8000 रुपया ऐं मेराज खान 340 गुटका पुड़ियूं हथ करे वरतियूं आहिनि। SHO मंगली ज़ुल्फ़िकार अली पाए चोरन जो पीछो करे 9 चोरी थियल बकरियूं हथ करे वरतियूं। SHO शहदादपुर मोहम्मद हनीफ मैर नियाज़ हुसैन का 10 लीटर शराब हथ करे वरतो जॾहिं फुर जो रूपोश जवाबदार अब्दुल लतीफ़ भट्टी के भी गिरफ़्तार करे वरतो आहे। उन खां अलावा SHO खाई गुलाम मोहम्मद रमज़ान रहमानी वटां 4 चोरी थियल मोबाइल फ़ोनूं ऐं मोहम्मद बख्श मरी वटां 30 लीटर शराब हथ कयो विया। SHO B सेक्शन सलामुद्दीन सोलंगी मिसमात रज़िया मलिक वटां 16 ग्राम हीरोइन हथ करे वरती आहे। उन खां अलावा SHO खिपरो मोहम्मद जुमन खोसो चर्स जे डीलर अयाज़ अली रिंद वटां 300 ग्राम चर्स हथ करे वरती आहे। जॾहिं त झेड़े जे केस में रूपोस जवाबदार जमशेद इनायत जनेद ऐं मोहम्मद खान दर्स के गिरफ़्तार कयो वियो।